बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम याली मदद। जीअं त दोस्तो हींअर असां मौजूदु आहियूं गोरख हल स्टेशन ते, जेका सिंध जो ख़ूबसूरत दिलकश नज़ारे जो ॾेख ॾींदो आहे। पर हींअर राति जी घड़ी आहे ऐं हिते थधि जो जेको आहे सो तमामु घणो इज़ाफ़ो आहे, जेको यानी कि दर्जा हरारत सां मालूम कई आहे 25 सेंटीग्रेड मालूम थिए थो पियो। ऐं जेको आहे सो ज़मीन जी सतह खां तमामु घणो मथे आहियूं ऐं जंगलनि ऐं पहाड़नि जे विच में आहियूं। हिते एतिरो त ख़ूबसूरत मंज़र आहे जो जंहिंजी केतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे। अमूमन इहे ॻाल्हियूं सैर तफ़री लाइ ॿुधंदा हुआसीं, कंहिंजी ज़बानी कंहिंजी लिखणी में पढ़ंदा हुआसीं, पर अॼु पाण तमामु तर इन मौसम जो, हिन पहाड़नि जो मुशाहिदो कयोसीं ऐं नज़ारनि जो ॾेख ॾिठोसीं त तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत ॾेख ॾियनि पिया। हिते जेका सो जाबलू इलाइक़ो आहे, जॾहिं त हिते छपरी नुमा हिकु बैठक ठाही वई आहे जंहिंमें बेंचूं रखियूं वयूं आहिनि ऐं उनखां पोइ हिकु बहितरीनु जेका सो छपरी रखी वई आहे जेका ख़ूबसूरती जो ई ॾेख ॾिए पई। ऐं जॾहिं त पासे खां गिरल लॻाई वई आहे जेका परियां हेठि लाई आहे तमामु घणी, उहो गिरल जेका लॻाई वई आहे सो उहा मतां को अणवणंदड़ वाक़ियो पेश अची वञे, पर इहा जेका गिरल आहे उहा हिकु ख़ूबसूरत मंज़र जो ॾेख ॾिए पई। हींअर जेको आहे सो परियां सरकारी रेस्टोरेंट आहिनि जेके साम्हूं तव्हांखे नज़र ईंदा कैमरा मेन दोस्त अगरि तव्हांखे ॾेखारे थी, हींअर मख़सूस माण्हुनि लाइ रखियल आहिनि। उते काफ़ी दोस्त कुझु रिहाइश पज़ीर आहिनि, वरी कुझु ॿाहिरि पाण मौसम जो मज़ो पिया वठनि। जीअं पाण ज़िले कंवर शहदाद ॻोठ लाड़काणे जा रिहाइश पज़ीर आहियूं, जेको टाउन कमेटी गाजी खुआड़ ॻोठ खानवंत खुआड़ खां पाण कई आया आहियूं। उते जेको आहे सो इलाइक़ो आहे तमामु घणो गरम आहे ऐं उनमें जेका आहे सो तमामु घणी गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो हूंदो आहे, पर उनजे बरक्स हिते जेको आहे सो तमामु खां तमामु घणी थधि आहे, जेको पाण अंदाज़ो बि नथा करे सघूं त जेके ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं उहे वाक़ई सच साबित थियूं। हिते जेके सो खाधे पीते जे हवाले सां हिते आलखाणी ऐं बिरादरी जा कुझु दोस्त आहिनि जंहिंजा होटल आहिनि, जन खाधो पंहिंजो विकिरो कनि पिया ऐं उन सां गॾोगॾु जेके सो सहूलियतूं बि काफ़ी बहितरीनु आहिनि। पर जेतिरी ताज़ी ख़बर पई आहे त कुझु पाणी जी सप्लाई रुकिजी वई आहे, सो उन लाइ बि कुझु जेके सो सियाह वग़ैरह आहिनि उहे परेशान आहिनि। वधीक असां तव्हांखे सुबुह जो तफ़सील वठी ऐं द एक्सपर्ट मीडिया पेज ऐं यूट्यूब चैनल ते बि रखंदासीं त जीअं मां वधीक इन मां लुत्फ़ अंदोज़ थियो। ऐं हीअ जेको आहे सो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं, सिंध हुकूमत तरफ़ां जेको रोड ठाहियो वियो आहे उहो अमूमन काफ़ी जॻह ते बहितरु आहे त वरी किथे किथे ख़राबु आहे। ऐं जेकर किथे किथे ख़राबु आहे त वरी जेके लायूं ऐं चाढ़ियूं आहिनि उहे तमामु घणियूं ख़तरनाक आहिनि। मां पाण त ईरान बि वियो आहियां, बलूचिस्तान जे पासे बि सफ़र कयो आहे, पर जेके ईरान जूं चाढ़ियूं आहिनि उहे या त हिन जे बराबरि आहिनि या हिन खां वधीक आहिनि। मां जेको शिलिमचा वारे पासे इराक तरफ़ वियो आहियां ईरान में, उहे चाढ़ियूं बि ख़तरनाक आहिनि, पर उते जेका ईरानी हुकूमत जी जेका सेटिंग हुई, जोड़जक हुई, उहा तमामु तर बहितरीनु हुई ऐं उन में अहिड़ी का बि ख़तरे जी ॻाल्हि कोन हुई। पर जॾहिं तव्हां सफ़रु कयो आहे पाण हींअर अॼु तक़रीबन 3 वॻे खां वठी ऐं शाम जो तक़रीबन 6:30 वॻे पहुताऊं, उहो सफ़रु थोरो ख़तरो ऐं थोरो घणो ॾुखाईंदड़ बि लॻो, पर ड्राइवरनि खे अलहमदुलिल्लाह हुनजी महारत आहे, उहो पंहिंजी क़ाबिलियत तहत बहितरीनु अंदाज़ सां ड्राइवरिंग करे पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुचायो। जेको हींअर जेका आम पॉइंट आहे, पॉइंट जेका सो बेनज़ीर व्यू सॼियो वञे थो ऐं जंहिंखे ज़ीरो पॉइंट बि सॼियो वञे थो। हिते तमामु जेको आहे सो ज़मीन जी सतह खां तमामु घणो मथे ऐं आख़िरी दर्जे वारे मरहले में मौजूदु आहियूं। जॾहिं त सोलर जो सिस्टम आहे, कुझु लाइटिंग जो आहे, ऐं किथे किथे वरी बैटरी जो सिस्टम हले पियो जेके गवर्नमेंट तरफ़ां रखियूं वयूं आहिनि। ऐं जेके सो असां वरी बि हिन वीडियो जे थ्रू जेके बि सिंधवासी आहिनि या पूरे पाकिस्तान खां या जेके ॾे तोड़े परॾे में रहंदड़ आहिनि सियाह, उहो हिन दिलकशनि नज़ारनि जो हिकु दफ़ो ज़रूरु दीदार कनि। पंहिंजे बादशाह जान खे इजाज़तूं ॾींदा गुलदार बिरोज समेत फ़ी अमान अल्लाह, अल्लाह निगहबान।